काज़ी अहमद मां ख़बर ॾींदा हलो त अॻूणे सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल डायरी जी जेल मां आज़ादी लाइ संदसि भेनरुनि हमीदा डायरी, फरीदा डायरी, राबिया डायरी समेत ॿियनि घर भातियुनि पारां औरतुनि मासूम ॿारनि सां गॾिजी क़ुर पाक हथ में खणी नेशनल प्रेस क्लब काज़ी अहमद खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे थाणे अॻियां धरणो हयो। SHO काज़ी अहमद धरणो हणण न ॾिनो। उन मौक़े ते सरापा एहतिजाज बणियल औरतुनि दावो कंदे चयो त 5 महीना अॻु इस्माइल डायरी के चर्स ऐं हथियार रखण जे कूड़े केस में गिरफ़्तार करे मथुसि 13 खां वधीक केस दाख़िल करे खेसि लाड़काणे जेल में क़ैद कयो वियो आहे। हमीदा डायरी, फरीदा डायरी वधीक चयो त असांजे भाउ इस्माइल डायरी मथां बेगुनाह कूड़ा केस सियासी बुनियाद ते दाख़िल कया विया आहिनि। असांजे भाउ खे कूड़नि केसनि में फासाए 150 ॾींहंनि खां सिंध जे मुख़्तलिफ़ जेलुनि में क़ैद करे रखियो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।